सोपारी सोपारीअ खे उर्दूअ में सुपारी, अंग्रेज़ीअ में बीटिल नट ऐं लातीनीअ में अरिका केटेचू चइबो आहे। सोपारीअ जो वण मालाबार, बंगाल, सैलून ऐं हिंदुस्तान में केतिरनि ई हिसनि में पोखिबो आहे। उन खां सवाइ थाईलैंड, मलाइशिया ऐं फिलिपाइन में बि पोख कई वञे थी। हिन जो मेवो 5 सेंटीमीटर डिघो थिए थो, जंहिंमें हिकु ॿिज थिए थो। हिन जे ॿिज खे सोपारी चइजे थो, जंहिंखे पान में विझी चॿाड़ियो वञे थो। हिन में तमामु घटि अंदाज़ में नछो बि आहे। सोपारीअ जे ॿिज में एरिकोलेन आहे, जेको पेट जे कीड़नि खे ख़तमु करे थो। यूरोप में टूथपेस्ट में बि सोपारी जो अरक इस्तेमालु कयो वञे थो। सोपारी जो इस्तेमालु पाकिस्तान जे हर हिसे में आहे। डॉक्टरनि जो चवणु आहे त सोपारी चॿाड़े खाइणु सिहत लाइ हानिकारु आहे। हिन ॿूटे जो तालिक़ खजीअ जे ख़ानदान सां आहे ऐं उन जो वतन विच मलाइशिया आहे। ही ख़ूबसूरत ॿूटा नंढे खंड जे गरम इलाइक़नि में तजारती मक़सद लाइ पोखिया वेंदा आहिनि। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ हिसनि में हिन ॿूटे खे आराइशी वण जे हैसियत में पोखियो वेंदो आहे। हिन ॿूटे जो मजमूई क़द तक़रीबन 9 मीटर डिघो ऐं पाड़ टारिन खां सवाइ थींदी आहे। पाड़ जो पुराणो हिसो मेटोड़े रंग ऐं नओं फुटल हिसो साए रंग जो थींदो आहे। हिन जा गुल तमामु नंढा, गैर नुमाया ऐं हल्की पीलाण सां अछे रंग जा थियनि था, जिन जी सुगंध लीमे जहिड़ी हूंदी आहे। हिन ॿूटे जो मेवो बैज़वी शिकिल जो ऐं नारंगी रंग जो थींदो आहे। हिन ॿूटे जी पोख ऐं पैदावार लाइ मौज़ून महीनो अक्टूबर आहे, जॾहिं त सोपारी पान जे अंदरि वडफ़ सां गॾु सैक्रीन लॻाए खाधी वेंदी आहे। सोपारी पघर घटाइण में मुफ़ीद हूंदी आहे ऐं जिस्मानी आसाब खे कुवत बख़्शींदड़ थींदी आहे। सोपारी कीड़ा मार दवा ऐं जुलाब तौर बि इस्तेमालु थींदी आहे। ॿाहिरियनि मुल्कनि में पीठल सोपारी मां ॾंदनि खे साफ़ करण जी दवा बि तयारु कई वेंदी आहे। कयल तहक़ीक़ मां हीअ ॻाल्हि वाज़िह थी आहे त सोपारी जो इस्तेमालु दिलि जे बीमारियुनि खे वधाए थो। सोपारी को मेवो न आहे, पर हिकु मेवे जो ॿिज आहे। इहो तजारती तौर ते ख़ुश्क ऐं ताज़ी सूरत में मौजूदु आहे। जॾहिं ताज़े मेवे जी खल साई हूंदी आहे त अंदरि मौजूदु सोपारी एतिरी नरम हूंदी आहे जो आम चाकूअ सां कटे सघिजे थी ऐं पकल मेवे में जॾहिं संदसि रंग पीलो या नारंगी थी वेंदो आहे त अंदरि मौजूदु सोपारी सुकी काठीअ वांगुरु थी वेंदी आहे। हिन मरहले ते ख़ैस कटण लाइ हिकु ख़ासि क़िस्म जी कटर इस्तेमालु कई वेंदी आहे। भञण महिल अंदरि अछा लीका ॾिसण में ईंदा आहिनि। आमतौर ते चॿाइण लाइ सोपारी जे कुझु टुकड़नि खे कैल्शियम हाइड्रोक्साइड चूने जी पेस्ट सां पान जे पन में वेढ़ियो वेंदो आहे ऐं उन में लौंग, फोटा ऐं ज़ाइक़े लाइ ॿिया मसाला शामिल कया वेंदा आहिनि। सोपारीअ खे पान जे पननि सां चॿाड़ण सां जिस्म में गर्मीअ जो अहसासु ऐं थोरी चुस्तीअ जो सबबु बणिजंदो आहे, पर हर फ़र्द ते उन जा असर मुख़्तलिफ़ थींदा आहिनि। हिंदुस्तान, श्रीलंका ऐं ॾखण चीन जे कुझु हिसनि में सोपारीअ खे न रुॻो चॿाड़ियो वेंदो आहे, पर दवाउनि जी तयारी में पिणु इस्तेमालु कयो वेंदो आहे। सोपारीअ जो घणो इस्तेमालु इंसानी जिस्म जे लॻभॻि सभिनी उज़वनि खे मुतासिर करे थो, जिन में दिमाग़, दिलि, फिफड़, मादो शामिल आहिनि। सोपारी दम जे बीमारी, थोल्ह, टाइप 2 शुगर खां अलावा ॿियनि केतिरनि ई पेट जी बीमारियुनि जो सबबु बणिजे थी। इहा मुदाफ़ियती निज़ाम खे मुतासिर करे थी ऐं ॿार पैदा करण जी सलाहियत खे पिणु घटाए थी। हमल दौरान पान चॿाड़ण सां पेट में मौजूदु ॿार ते ख़राब असर पवंदा आहिनि, जंहिं सबबु वक़्त खां अॻु ॿारु ॼमण या घटि वज़न ऐं घटि कद वारो ॿारु ॼमी सघे थो। कैंसर ते तहक़ीक़ जी बैन अल-अक़वामी एजेंसी IARC मुताबिक़ अहिड़ा काफ़ी सबूत मिलिया आहिनि त तमाक खां सवाइ बि सोपारी चॿाड़ण इंसान में कैंसर जो सबबु बणिजी सघे थी। सोपारी चॿाड़ण सां ज़बान जी कैंसर थिए थी। वात में मौजूदु ज़ख़म अक्सर करे कैंसर में बदिलजी वञे थो। मेडलाइन प्लस जे मुताबिक़ सोपारी जो इस्तेमालु ज़बानी ज़ख़्म, हाई ब्लड प्रेशर, उन खां अलावा पेट, जिगर, मादे ऐं फेफड़नि जे कैंसर जो ख़तरो वधाए सघे थो।